गंबट भरसा गोठ पिपरी वासी नौजवान शौकत जोगी व्याजन का तंग अची रोड़ी कैनाल में मोबाइल ना टिपो ॾेई ज़िंदगी जो हंताणे छॾियो। इतला ते नौजवान जे वारसनि ऐं गंबट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश जी ॻोल्हा शुरू करे छॾी। वारसनि मूजिबि शौकत मथां कुझु माण्हुनि जो कर्ज़ हुयो, जंहिंजो व्याज वधण सबबि नौजवान आपघात कयो आहे। नौशरो फिरोज भरसा गंडियारो लिंक रोड ते पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो पेश आयो आहे। फायरिंग जे नतीजे में पुलिस हिकु ॾुआरी खे मारण जी दावा कई आहे। मारिजी वियल ॾुआरी जी सुञाणप मुल्तान वासी रहीम राजपूत जे नाले सां थी। ॾुआरी जे कब्ज़े मां हिकु पिस्तौल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾुआरी ऐं संदसि साथी बैंक फुरण समेत केतिरनि ई ॾोहनि में घुरिबल आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त मारिजी वियल धाड़ेल गुज़िरियल ॾींहुं बैंक मां पैसा कढाईंदड़ शेरी खां पैसा फुर कंदे पकड़िजी वियो, जंहिंखे शेरी पुलिस हवाले कयो हो। पुलिस गिरफ़्तार कयल ॾुआरी खे गोलियूं हणी मुक़ाबिलो ॼाणायो आहे। मियां साहब क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार जे टकर में फ़ौरियत फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जी सुञाणप अब्दुल रशीद कट्टू जे नाले सां थी। टकर हणंदड़ कार ड्राइवर कार समेत फ़रार थी वियो, जंहिं बाद DSP सुल्तान कोट मोहम्मद नवाज़ कोराई कार्रवाई कंदे कार ड्राइवर खे गिरफ़्तार कंदे कार तहवील में वठी छॾी। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ वली मोहम्मद कोराई रेलवे फाटक ते ट्रेन जो टकर लॻण सबबि नौजवान फ़ौत थी वियो। इतला ते रेलवे पुलिस फ़ौतीअ जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फ़ौती जी सुञाणप आफ्ताब कलवड़ जे नाले सां थी। फ़ौतीअ जो लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले। दादू में उमेर उबाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी मॉडल ट्रायल अदालत दादू में थी गुज़री। ॿुधणी दौरान क़त्ल केस जी फरियादी उमेर उबाब चांडियो परवेज़ चांडियो पंहिंजे वकील मार्फत अदालत में पेश थिया, जॾहिं त क़त्ल केस में नामज़द मुबैना जवाबदार MPA सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो समेत ॿिया अदालत में हाज़िर थिया। ॿुधणी दौरान मुमताज़ चांडियो बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त वाक़े वारी राति बुरहान खान चांडियो मुंहिंजे हैदराबाद वारे बंगले में तरसियल हुयो। सुबुह जो बिलावल जे जलसे में गॾु पहुतासीं। अदालत शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कंदे ॿुधणी 30 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां उमेर उबाब चांडियो चयो त शाहिद बि सरदारनि वारी कंपनी सां तालुक़ रखनि था। बिला जवाज़ प्रोपेगेंडा करे ठाह वारियूं मनफ़ी ॻाल्हियूं सोशल मीडिया ते हलायूं वयूं आहिनि।